वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। पाण माण्हुनि में हिकु तमामु वॾी ख़ामी आहे बाबा साईं, ऐं उहा ख़ामी इहा आहे त जल्दी ॿियनि मथां एतबार करणु। सचो माण्हू ॿियनि खे बि सचो सम्झी मिंट में हुन मथां एतबार करे वेहंदो आहे। चांडो की धी, किन जगहनि ते एतबार इंसान जी मजबूरी बणिजी वेंदो आहे। मिसाल जी तौर शमिर जे मामले में न चाहींदे बि असांखे हुन ते भरोसो करणो पवंदो। तव्हांजी थोरी देरि अॻु शामिर सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, ऐं तव्हांखे छा थो लॻे त शामिर खान बहादुर खे को नुक़सानु पहुचाए सघे थो या न? मुंहिंजे साम्हूं त वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे वियो आहे। शमीर हाणे सब्र जो दामन हथ मां छॾण लाइ तयारु आहे। चवे पियो त मूंखे ॿारनि वारो ढोंग हाणे ख़तमु करे खुलियल नमूने खान बहादुर जे साम्हूं अचिणो आहे। बाबा साईं हू ज़र अली जी अञा ताईं ख़बर न वठी सघियो आहे। रोज़ साॻी ॻाल्हियूं थो करे त ज़र अली वेंटिलेटर ते आहे। ईअं कीअं थो थी सघे? जंहिं नमूने जो हादसो पेश आयो आहे त ज़र अली जी बचण जी उमेद न हुई। जेकॾहिं हू वेंटिलेटर ते आहे त छा थी पियो? हयाती त बची पई अथसि न। मूंखे हिन तकलीफ़ जी शिदत में ज़र अली ॾाढो यादि थो अचे बाबा साईं। उन जे हूंदे असां सां ईअं न थिए आहे। उन खां पोइ असां लावारिस थी विया आहियूं। धीअ, बस लठड़ी खणी पंसार लाइ निकितुसि त सही, पर मूंसां त वेल थी वियो। इहो मुर्शिदनि खे पीरनि खे यादि कंदे आस्ता आस्ता थिड़ंदो थाबड़ंदो बस अची घर पहुतो आहियां। बाबा, तोखे त ख़बर आहे त तुंहिंजो हॾु मस जुड़ियो आहे, वरी बि अजाए पंध खां छो नथो मुड़ी? माफ़ कर धीअ, वरी अहिड़ी खता कोन कंदुसि। बाबा, जॾहिं तूं मुरकंदो ऐं ॻाल्हाईंदो आई न त मूंखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यारु थियणु लॻंदो आहे, न त ईअं त हीअ दुनिया मूंखे दोज़ख खां घटि नाहे लॻंदी। धीअ, हीअ ज़िंदगी बि अलाह करीम जे तरफ़ां अता थियल हिकिड़ी वॾी नेमत आहे। उन जो हर हाल में क़तुरु करणु खपे। बाक़ी इहे मुसीबतूं, इहे तकलीफ़ूं, इहे त ज़िंदगी में ईंदियूं रहंदियूं आहिनि। बाबा, अम्मा खे मूं ॾिठो त हो, पर मूंखे हुनजे चहिरे जा नक्श यादि न आहिनि। बाबा, अम्मा जे वञण खां पोइ तव्हां मूंखे अम्मा ई बाबा ॿिन्हिनि जो प्यारु ॾिनो आहे। हिन करे मूंखे तव्हांजे चहिरे में अम्मा जो चहिरो बि नज़र ईंदो आहे। धीअ, मूं जॾहिं खां सोढे सां तुंहिंजे विहांव जी हाम भरी आहे न, तुंहिंजे चहिरे जो नूर वधी वियो आहे। मूंखे उमेद आहे त इहो सोढो तोखे ख़ुशि रखंदो। अलाह कंदो मुंहिंजी दुआ थी चलो सोढे सां गॾु मुरकंदी वतनीअ। हा, तव्हां ॿिन्ही जे विहां थियण खां पोइ मां ज़िंदगी में एतिरो मुतमिन थी वेंदुसि जो मूंखे को दर्द ग़म असर ई कोन कंदो। धीअ, हाणे ॿुधाए छॾिजांइ त मूंखे मौत जो बि ख़ौफ़ कोन थींदो। बाबा, मौत जो ख़ौफ़ माण्हू करे तॾहिं बि मरंदो, ऐं जेकॾहिं न करे तॾहिं बि मरंदो। मरणो त हिकु ॾींहुं लाज़मी आहे न। हर माइट जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त पंहिंजे धीअ जो भार लाहे आजो थिए। इहो तुंहिंजो भार लाहिण खां पोइ मां बि आजो थी वेंदुसि, ऐं पोइ मां सुकून सां मरी सघंदुसि। पोइ को ॾुख न रहंदो। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी। छो माई, अॻियों अचे दगु झलियो थी, को कमकार आहे छा? पहिरीं ॻाल्हि त इहा अथई कि जेको तूं मूंखे माई माई करे सॾी थो न, इन जी जाइ ते तूं मूंखे मासी, अम्मा, चाची इहे बि सॾे सघी थो। छो जो हाणे तुंहिंजी ज़ीनत सां शादी थियण वारी आहे ऐं आउं तुंहिंजी ससु थियसि। ज़ीनत जी सॻी मां न सही, निगी मां त आहियां न। हा, पोइ तूं हाणे मूंखे अॼु खां पोइ माई माई न चवंदे? हा, तुंहिंजो अने घणे ॻाल्हाइण जे करे
सॼो ॻोठु बेसाराए थो मां नोरीअ मां नाग ठाहिण को तो मां सिखे। सुठा ॻाल्हि ॿुध, मूं तोखे चयो छा? ॻाल्हि सम्झी थो पहिरीं तो मूंखे जवाबु हुनजो छा ॾिनो इहो जवाबु ॾिबो आहे। ओ मुंहिंजी अमल मूं तौबा कई हाणे कॾहिं बि तोखे माई बाई न सॾु कंदुमि, बसि तोखे अम्मा चवंदुमि मुंहिंजी अमड़ छा हाल थी, ख़ुशि लॻी पई आहे, बसि न। चङो चङो हाणे ठहियो, घणी बक न कर। हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। सावण त ख़ैर सां तुंहिंजी शादी ज़ीनत जी शादी जे लाइ राज़ी थी वियो आहे, पर तूं इहो सोचियो आहे त शादी में ख़र्च केॾा कबा आहिनि? ॾाज ॾावण सोन मीन सभु कुझु ॾिबो आहे, उहो तो गॾु कयो आहे ऐं उन खां पोइ कंहिं वॾे खां सलाह वठबी आहे। हाणे मूंखे इहो ॿुधाए त पंहिंजे ख़ानदान जो वॾो कंहिंखे कयो आहे? केरु आहे वॾो? कंहिंखां पुछा ॻाछा कंदे? अम्मा फाफल मुंहिंजो केरु आहे? न पीउ न माउ न का भेण, मुंहिंजो सभु कुझु तूं आहीं अमड़। तूं ई ॿुधाए त मां छा कयां? कहिड़ा ज़ेवर ठहिराइणा आहिनि या कहिड़ा कपिड़ा ॿियो को सामान वठिणो आहे? तूं ई ॿुधाए, तूं मुंहिंजी वॾी आहीं बसि। ओ हा, हाणे कई अथई न कम वारी ॻाल्हि। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं न साले जी पचर छंद हुन भागे हरू भरू जे जेड़नि जे करे सोन जहिड़ी छोरी जो रिश्तो ई विञाए छॾियो। ऐं जेकॾहिं तो हुनजी पुठ न छॾी न, उहो ॾिसजाए वेठो उनजो निफाग तुंहिंजे ऐं ज़ीनत जे रिश्ते खे बि खाए छॾींदो। इहो रिश्तो थींदो ई कोन। छा कयां अम्मा? हिन ॻोठ में सालियो हिकिड़ो मुंहिंजो जिगरी दोस्त आहे, मुश्किल वक़्त में हुनखे छॾे मां मयारी नथो थियणु चाहियां। जेकॾहिं सालिया सां हलां थो न त पंहिंजा कम रुलंदा, मां त बेटे अज़ाब में पइजी वियां। शमीर तूं यादि रुख़सार, तव्हां ॿिन्ही मां हिक खे ॿाहिरि नज़र रखणी पवंदी। ईअं न थिए जो ख़ान बहादुर ऐं शरोज़ अॼु हवेली में कड़कनि ऐं असांखे ख़बर न पइजी सघे। हा त तव्हां सही था चओ, तव्हांजो इहो डपु बिल्कुलु सही आहे। असांखे होशियारु रहणु खपे। 10 मिंट पहिरियां ई शोरत साम्हूं ॻाल्हायो आहे। मूं इहो फ़ोन ते पुछियोमांनि त घर कहिड़े टाइम ते ईंदो। छा चयो न? हुन चयो त ख़ान बहादुर गुजार खान सां औताक ते वेठो आहे, त अचण में असांखे सिज बि लही सघे थो। तव्हांजी अहिड़ी तरह पुछा करण ते शहरोज़ खान खे शक त न पैदा थियो? न, हुननि खे पूरो यकीन आहे त मां हुननि सां धोखो नथी करे सघां। हिननि जी नज़र में त शमीर बि अञा ॿार आहे। तमामु जल्द उन्हनि जी अखियुनि तां इहा ग़लतफ़हमी जी पट्टी लही चुकी हूंदी। तव्हां ख़ान बहादुर ऐं शहरोज़ खान जो कहिड़ो अंजाम सोचियो? मुंहिंजी त दिलि चए थी उन्हनि ॿिन्ही जूं बूटियूं करे कुतनि खे खाराए छॾिया। इंसाननि जे क़ब्रिस्तान में हुननि जी तदफ़ीन जाइज़ न थींदी। हा, चांदरोगी बिल्कुलु सही थी चवे। हुननि जे किने वजूद खे ज़मीन बि क़बूल कोन कंदी। तव्हांजो छा ख़्यालु आहे? ॿिन्ही खे हिकु वक़्तु जनम रसीद कजे या? मुंहिंजे ख़्याल में ख़ान बहादुर जी मरण खां पोइ शहरोज़ कमज़ोर पइजी वेंदो ऐं विढ़ण जी ताक़त न हूंदसि, बल्कि सभु ज़मीन शमीर जे हवाले थियण खां पोइ हुन खां त केरु पुछंदो बि कोन, भले दुनिया जा सूर रोंदो अचे। हा, उनखे ज़िंदा रखणु लाज़मी आहे, जीअं त हू असांजी कामयाबी ऐं ख़ुशियूं ॾिसी अंदर में सड़ंदो रहे। मां त उन खां नौकरनि वारा कम वठंदसि त जीअं ख़बर पवेसि त सरदारी ख़तमु थियण जो दुख कीअं थींदो आहे। कर ख़बर किथे आहे सोडो? ऐं सोडो त ॻोठ आहे। त पोइ वञी सोडे खे न्यापो ॾे त तोखे शहरोज़ खान यादि कयो आहे। ऐं जेकॾहिं नथो अचणु चाहे न त उनखे इहो ज़रूरु चइजांइ त तूं शादी करीं थो। शहरोज़ खान तोखे चयो आहे त जेकॾहिं पैसनि जी ज़रूरत हुजे त तुंहिंजे लाइ पैसा खोर। वञी इहो मुंहिंजो न्यापो ॾिस। ठीकु आहे साईं, जेको तव्हांजो हुकुम। सभु ॻाल्हियूं सोन थियूं, सिर्फ़ु मूंखे इहा ख़बर पवे त साले आख़िर करणु छा थो चाहे। मां सालनि जे राज़ ते पहुचणु चाहियां थो त आख़िर सालनि जे दिलि में नफ़रतूं ऐं दगाबाज़ियूं कहिड़ियूं भरियल आहिनि। इहा ख़बर पहुची वेंदी त पाणे साले मुंहिंजे हेठां अची वेंदो, मुंहिंजी मौत ॾियण में सवलो थी वेंदो। शाबाश शाबाश। मामा शिकार वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर हथनि मां निकिरी वियो।
असांजी त यार पूरी पूरी तैयारी और हमज़े जी हिमाकत जे करे बेजार ख़ान बची वियो। अदा मन त तू मुड़ंदे कोन झेड़न मां हा न चइबो त असांखे रोलण जो पक्को फ़ैसिलो करे छॾियो थी हा न। रुलंदा असांजा दुश्मन थी नसीब भला हा बेजार ख़ान जा वक़्तु हुअसि न त अॼु कमु पूरो हुअसि। असल में ॻाल्हि इहा आहे त बिजार ख़ान खे पंहिंजी क़िस्मत साथ हरगिज़ कोन थी ॾिए पर तुंहिंजे हथ ते बिजार ख़ान जे मौत जी सोभ लिखियल ई कान्हे। हुनजी मौत जी सोभ मुंहिंजे हथ ते लिखियल आहे मुंहिंजे हथ ते। ॾींदो सांस चइबो ई हिकिड़ो लाला माल ख़लास तूं वरी छा थो करे कुल्हे में बंदूक विझी वञा थो बिजार ख़ान खे मारण। वरी ॿिनि टिनि कलाकनि खां पोइ बेसुबो थियो जे घर में टका करे बस तुंहिंजो इहो ई घुमण आहे। यार बाबा खुदा खे मन अलाह खे मन ॾाहो थी न करे अहिड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजो अंदर बिली अॻे ई नथो पियो आहे। बाबा तू बि बाहि ते छंडा विझण बदिरां तेल पियो थो हारी माना त जवान पुट खे हथनि सां माराइण जो इरादो आहे हा न। तूं मूंसां ॻाल्हाए कीअं थी मां तुंहिंजो पीउ हा ईअं न ॻाल्हाए करे। बाबा जॾहिं मूंखे पीउ जी शफ़क़त ऐं सहारे जी ज़रूरत हुई न हुन वक़्तु तूं मूंसां गॾु न हुए ही अदा साले मूंसां गॾु हुयो जे मूंखे पालियो मुंहिंजा ॾुख सूर मुंहिंजा अंग सभु बर्दाश्त कया ऐं तूं मुंहिंजे भाउ खे चिणवो ॾेई झेड़े में लाहिण जी कोशिशि कंदे त इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। बाबा मां कंहिं बि क़ीमत में पंहिंजो भाउ विञाइण नथी चाहियां। ऐं हाणे ॿुध मूंसां जेको कुझु बि थियो आहे न मां सरदार बिजार ख़ान खे माफ़ कयो बस। ॿुध साले ॿुध पंहिंजी हिन लाडली भेण जूं ॻाल्हियूं हिन जे चवण जे मुताबिक़ त मां तुंहिंजो पीउ आहियां ई कोन मां पहिरें नंबर जो दुश्मन आहियां तुंहिंजो ऐं तोखे माराइण थो चाहियां। ॿुधीस न ॻाल्हियूं ॿुधीस। अदी बानू जो मक़सदु इहो हरगिज़ न हो बाबा। अदी हींअर ॾुख जी कैफ़ियत में आहे त एतिरो लफ़्ज़नि जी चूंड में हेठि मसाई थी वियसि। बस अदा मां हाणे सरदार बिजार ख़ान खे माफ़ करे चुकी आहियां। हाणे जेकॾहिं तूं हुन जे ख़िलाफ़ हथनि में हथियार खयो न त मुंहिंजो मोल मुंहुं ॾिसंदे बस। बानू वो दी छोकिरी बस ओ माई सफ़ा का तेज़ हीअं ला अरे वाह ॾिठी न अदी बानू त मुंहिंजा हथ ई ॿधी छॾिया ऐं मूंखे हुनजी ज़िद जी ख़बर आहे वॾी ज़िदी छोकिरी आहे। जेकॾहिं मूं हुनजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ को क़दम खयो त छोकिरी ज़िद में पाण खे को नुक़सान न ॾेई विछे सफ़ा खां चरी आहे। ॿुध शमशू बिजार ख़ान ते हमिलो कराए हाणे इहो सॼो इल्ज़ाम तूं असां ते मणण थो चाहीं। यार अफ़सोस आहे तोखे त कुझु थिए बि कोन थो। हैफ़ त तोते अचणु घुरिजे यार ॾाढी नंढी सोच रखी अथई मुंहिंजे लाइ। मूंखे जेकॾहिं बिजार ख़ान खे मारणो हुजे हा न त मूंखे कुतनि जी ज़रूरत कोन पवे हा। बिजार ख़ान सां मुंहिंजी का बि दुश्मनी न आहे। बिजार ख़ान खे मारे हुनजो ॾोह वरी असां ते मञण थो चाहे। एतिरो बि अयाणो न थी शेरोज़ ख़ान नथी तूं त सभु ॼाणी थो जेकॾहिं तो मूंसां का रांदि रहण जी कोशिश बि कई न आई एम गैम्बलर आऊं तोखां वॾो खिलाड़ी आहियां। शमशू मां तोसां कहिड़ी रांदि खेॾंदुसि तोसां त तुंहिंजी क़िस्मत पई थी रांदि खेॾे। अफ़सोस सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे त कॾहिं गाॾियुनि ऐं बंगलनि में घुमंदो आहीं कॾहिं वरी ऋण पट में धिका ऐं थाॿा खाईंदो आहीं। इहो त वक़्तु ॿुधाईंदो त क़िस्मत कंहिंसां थी रांदि खेॾे पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ इहो पंहिंजी मुलाक़ात वारो राज़ ई रखजांइ कंहिंसां ॻाल्हि न कजांइ ख़ासि तौर सां पिणे सां न कजांइ ख़ान बहादुर सां न कजांइ। शमशू तुंहिंजी हेतिरी हैसियत ऐं औकात आहे किथे जो मां तुंहिंजी ॻाल्हि वञी बाबा साईं सां करां।
सुञाणा तो तोखे तुंहिंजी हैसियत छा आहे। माना त बिजार खान ते हमले में तुंहिंजो हथ न आहे। बिल्कुलु तुंहिंजो हथ न आहे। पोइ पक खान बहादुर जो हथ हूंदो। तुंहिंजे सीने में त कई राज़ दफ़न थियल आहिनि, हा न शम्फी? त पोइ वञ ही राज़ बि ॻोल्ह त बिजार खान खे आख़िर मारियो कीअं। बिजार खान, मुंहिंजी दिलि में को बि डपु ॾाह या लालच न हुई। मूं त सिर्फ़ु मोहबत में तव्हां ॾांहुं काल कई आहे। तव्हां जंहिं नेक नियती मोहबत सां मूंसां पेश आया आहियो, मुंहिंजे कमु आया आहियो, आउं बि तव्हांजे लाइ उहो साॻियो जज़्बो रखां थो। खान बहादुर साईं, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न, इहो साले अञा ताईं ज़िंदा छो आहे? सम्झो त मरी चुको। ॿियो कुझु? खान बहादुर साईं, मां शयुनि खे फर्ज़ कया जे बदिरां हक़ीक़ी रूप में ॾिसणु पसंदि कंदो आहियां। इहा भली ॻाल्हि आहे बिजार खान। ऐं पाण हवाई ॻाल्हियुनि बदिरां रिज़ल्ट ते यकीन रखंदो आहियां। तव्हां मूं ते भरोसो कयो। मुंहिंजी कोशिशि आहे त अॼु राति ताईं पाण खे का सुठी ख़बर मिली थी। अच्छा, शहरोज़ खान जे निकाह जो छा थियो? काल्ह छोकिरी जी माउ जी तदफ़ीन थी हुई। मूं सोचियो त जेकॾहिं निकाह कयोसीं त माहौल वधीक सोगवार थी। बहरहाल छोकिरी हाणे पंहिंजे कब्ज़े में आहे। जॾहिं बि चाहियूं निकाह कराए सघूं था। खान बहादुर, कॾहिं कॾहिं हिन क़िस्म जो एतमाद माण्हूअ खे नुक़सान पहुचाए। अब सुभाणे कंहिं ॾिठी आहे? तव्हांजी ॻाल्हि में बेशक वज़न आहे रे। सुभाणे कंहिं कोन ॾिठो। ऐं मुंहिंजी बि इहा कोशिशि आहे त अॼु जो कमु सुभाणे ते न रखिजे। तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो। आउं कोशिशि कयां थो। हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे बाबा साईं। कहिड़ी जी? रुखसार बेगम खे मुड़ुस जी मौत खां कहिड़ो फ़ाइदो मिली सघे थो? ऐं ज़रूरी न आहे त खान बहादुर जी मौत खां पोइ शामिर केस मिल्कियत मां हिसो ॾे। ज़ाहिर आहे न, हिननि जे विच में के मामला तय थिया हूंदा, तॾहिं हू गॾु आहिनि। हूअ रुखसार बेगम बि वॾी ख़तरनाक औरत आहे। शामिर केस धोखो ॾियण जी कोशिशि कई त गिची में पइजी वेंदसि। चण टोके दे। पाण खे त सिर्फ़ु इहो ॾिसणो आहे त हितां निकिरण जी पाण खे कहिड़ी घिटी मिली सघे थी, ऐं पाण खे ॿिनि ॻाल्हियुनि खे कोन्हे ॾिसणो। शमीर ऐं रुखसार उहो पंहिंजा पाण में ॼाणनि। बाबा साईं, ॾिसो न, वक़्तु इंसान खे कीअं ख़ुदगर्ज़ ठाहे छॾींदो आहे। इंसान मजबूरी जी हालत में अगरि ख़ुदगर्ज़ी खां कमु वठे थो त उन में को हर्ज कोन्हे को। असीं हिन वक़्तु ज़िंदगीअ ऐं मौत जे ॿिए वाटे ते बीठा आहियूं। इन ई हालत में हर इंसानु पंहिंजे सिर बचाइण जी कंदो आहे। हेॾा थी निभागा आहे छा तोसां ख़ैर त आहे? ये मींहुं वाकंदो पियो वञी। हा, को पुलिस पोयां पई अथई छा? हाणे ॿाहिरि केॾां थो वञी? अदा गुलाम रसूल खे खान बहादुर जा वठा अगवा करे खये पिया वञनि। मां साले खे घर ॿुधाइण पियो वञा। छोरा, तुंहिंजो दिमाग़ सही आहे। गुलाम रसूल खे खान बहादुर जा वाटा अगवा करे कंदा बि छा? मूंखे लॻे थो तोखे सुञाणप में भुल थी आहे। छोरा, आई त चरियो न। ये जेके आहिनि न सरदार जा वाठा नूरल ऐं वाहिद बख्श, मां इन्हनि खे चङी तरह सुञाणा थो। ही ॿई शेरोज़ जा ख़ासि वाठा आहिनि।
ऐं चवां थी तूं हल वापसि पराए पॾनि में पवण जी ज़रूरत ई कान्हे हले हलियो आहे वीचारो मशवरा ॾियणु सलाहूं ॾियणु ॿुधाइण हलियो आहे अम्मा तू ज़ालिम ता गुलाम रसूल खे चिचलाए मारे न छॾे ऐं शेर रसूल खे ज़िंदा कोन छॾींदो ऐं तो जेकॾहिं साले वटि चुगली खाधी न तोखे ख़बर आहे न हू तोखे जीअरो कोन छॾींदो अम्मा ज़िंदगी मौत मुंहिंजे अल्लाह जे हथ में आहे जेकर मौत लिखियलु ईंदो त मूंखे मौत ईंदी मूंखे वञण ॾे अम्मा अदा गुलाम रसूल मासूम ऐं बेगुनाह आहे मूंखे छॾ मां छॾ त मां वञा तू न थई ॿुध में मोआ यादि कोन अथई गुलाम रसूल केतिरा भेरा तोखे मोचड़ा हणी मोकिलियो अथई घर मसलो छा आहे जो मां न जॾहिं बानू सां इश्क मोहबत जी ॻाल्हि कंदो आहे तॾहिं उहो मूंखे जूता हणंदो आहे त अदा गुलाम रसूल ॾाढो भलो माण्हू अथई वाह जो भलो आहे ख़बर पवंदई वञ ख़बर पवंदई ॾिसां था न तोरो इहो भाउ साले मूंखे करे छा थो अरे दे बाबा जी नरम दिलीअ खे तोरो भाउ इहो घटि को खान कमज़ोरी थो सम्झे ये न दादी अरे बस कर ये तुझा केॾनि वारा चाबा मूंखे सम्झ में कोन था अचनि सरकार मुंहिंजे ख़्याल में ही चवे थो त सालिया तव्हांजी हवेली खे बाहि ॾींदो शायदि तोखे ख़बर ई न आहे इन्हनि जो पूरो ख़ानदान नफ़्सियाती मरीज़ आहे ऐं हीउ पंहिंजो पाण खे असले जो दुकान सम्झंदा आहे हिननि जी भेण पंहिंजो पाण खे बंदूक सम्झंदी आहे ऐं हिन जो पीउ पाण खे तोहफ़ ऐं इहो साले खानड़ो वरी पाण खे सही एटम बम सम्झणु लॻो आहे निडारेस दुश्मन जे बारे में बि चङी राय ॾिजे सो सची इहो आहे त सालिया बि मुड़ुसु दोदो आहे शर्म त तोखे बि कोन थो अचे बालिया अम्मा मानी मुंहिंजी काई ॿियाई वरी साले जो थो ॿुध साले भला पंहिंजो पाण खे 11,000 बिजली जी तार सम्झंदो आहे छा भला रेस हिन हमरा जो छा करिणो आहे हिनखे फ़िलहालु हिते ई रख ॾिसूं दादे जो भाउ साले हिन जे लाइ करे छा थो फ़िलहालु तूं हेॾां अच What's Chandraji? ये कहाँ पर है? चांडो की मां तुझे दुख ही परेशानी के समझा थो इन्हीं करे मां तोखां रोइण जो सबब नथो पुछां हाँ पर मूं वटि तुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे चवनि था त ज़र अली खे होश अची वियो आहे ऐं होश में अचण खां पोइ सभ खां पहिरियां हुन तव्हांजो पुछो छा तू सच तो चई शामी सरली होश में अची वियो आहे हे मुंहिंजा मालिक मां तुंहिंजे कहिड़े लफ़्ज़नि में शुक्रिया अदा कयां चालू की हाणे उहो वक़्तु परे न आहे जॾहिं तव्हां ॿई ॿीहर गॾु हूंदव ज़रअली जे मोटी अचण खां पोइ ॾिसजां इहे सरदार पीर मीर खान बहादुर कीअं त कुहा भरिजी पंहिंजी बेरनि में लिकनि चालू की ॿियनि भोतारनि सरदारनि जी त मूंखे ख़बर न आहे अब की खान बहादुर फिरोज़ अली खान ज़र अली जी अचण खां पहिरियां इन दुनिया में हलियो वेंदो
सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।